दोस्तों के तमाम खूब जुमला चया है। अगर कुछ पाना है तो कुछ खोना तो पड़ेगा, अगर हंसना है तो फिर रोना तो पड़ेगा। ये तमाम कीमती लाइनों आहिनि। अगर तू इन लाइनुनि खे पंहिंजे दिमाग में चङी तरह याद रखंदे त मुंहिंजा दोस्त तू पंहिंजी जिंदगी में हमेशा कामयाब रहंदे। ख़बर अथई जिंदगीअ में अॻियां वधण जे लाइ कुछ न कुछ कंप्रोमाइज़ करणो पवंदो आहे। अगर तोखे पंहिंजी ज़िंदगीअ में अॻियां हली कामयाब थियणो आहे त तोखे कुछ न कुछ कंप्रोमाइज़ त करणो पवंदो। अगर तोखे ज़िंदगीअ में हिक मथी राह मिले थी ऐं काफ़ी मामूली कंप्रोमाइज़ करणो थो पवे त मुंहिंजा दोस्त इन में कॾहिं बि पोइना न हटिजाए, छो जो तुंहिंजो हदफ़ तुंहिंजी मंज़िल हुजणु घुरिजे। तुंहिंजो हदफ़ तुंहिंजी उहा कामयाबी हुजणु घुरिजे जंहिं कामयाबी जे लाइ तूं वॾा ख्वाब ॾिठा आहिनि ऐं उन्हनि ख्वाबनि खे हक़ीक़त बणाइण जे लाइ अगर तूं चाहीं थो त तूं कामयाब थी, तोखे कामयाब पाण खे ई करणो पवंदो। थोरो घणो कंप्रोमाइज़ कर। कॾहिं कॾहिं भुली पवंदा आहियूं ऐं कंप्रोमाइज़ करण जे बजाए अञा थी सघंदो आहे त उनखे तकलीफ़ ऐं अज़ियत ॾेई छॾींदा आहियूं। न, अगर तोखे कोई अची चवे थो हिन ॻाल्हि ते मूंसां कंप्रोमाइज़ कर, तुंहिंजी मंज़िल मुंहिंजे हथ में आहे। ए मुंहिंजा दोस्त, ए मुंहिंजा भाउ, पंहिंजी मंज़िल हासिल करण जे लाइ कंप्रोमाइज़ करणु हिकु बहितरीन सजेशन आहे। दोस्तों, मुंहिंजो नालो आहे अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, हीउ सिंध जो पहिरियों मोटिवेशनल चैनल आहे जेको तव्हांजी ज़िंदगी खे तब्दील करण जे लाइ पुरज़म आहे। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।